आज़ाद पीयू यूट्यूब चैनल में भलीकार आज़ाद मुख्तियार चरवार। प्यारा साथियों, वताए फ़कीर जा किस्सा अगरि हिंद तोड़े सिंध में मशहूर आहिनि। तो असांजे चैनल ते खोड़ सारा किस्सा अपलोड भी आहिनि, पर अॼु हिकिड़ो इंतहाई दिलचस्प ऐं मज़ेदार किस्सो खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। सही ॻाल्हि आहे वताए फ़कीर जी। वताए फ़कीर मस्जिद मां दिलो चोरी छो कयो ऐं मुला छा चयो। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़े ॾींहुं को लुच फ़कीर, को चोर अची वताए फ़कीर जे घरां पाणी जो घड़ो चोरी करे खणी वियो। से वतायो फ़कीर अॻे ई फ़कीर फुकरा माण्हू, सो संदसि घर में हो ई हिकिड़ो पाणी जो दिलो। सो जॾहिं चोर खणी वियो त संदसि अमड़ चयसि, ए अबा वताया, अबा अॼु त को पाणी वारो घड़ो बि खणी वियो आहे। अबा घर में पाणी पीअण लाइ कोन्हे, हाणे पाणी कीअं पीअंदासीं। वताए फ़कीर चयसि, अमड़ तूं खुटको न कर, इहो आउं पाण बिलो करियां थो, तुंहिंजे लाइ दिलो आणे थो ॾियां। से मुंहिंजा वतायो फ़कीर अमड़ खे ईअं चई सिधो निकितो ऐं रवानो थियो मस्जिद ॾे। अची मस्जिद में पहुतो ऐं उते रखियलु दिलनि मां हिकिड़ो ठाहे ठोके सुठो वॼाए खणी VIP दिलो खणी हलणु लॻो। से वतायो फ़कीर जो दिलो खणी हलणु लॻो त मुला हकल करे चयसि, ए फ़कीर ही छा थो करीं, वताया बी दिलो खणियो केॾांहुं थो वञी। अला साईं जे घर जो दिलो आहे, केॾांहुं थो खणियो वञी। से मुंहिंजा वताए फ़कीर मुला खे जवाबु ॾिनो, ए मुला, बिले असांजे घर जो घड़ो दिलो खजी वियो आहे, सो असांखे दिले जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ॿिए हंधां किथां खणंदसि त चोर करे ॿधंदा माण्हू ऐं चोर सॾबसि। सो सोचियो अथमि त हिन यार खे ख़बर कान पवंदी, सो बेटपो थी हलियो वेंदसि ऐं अलाह जे घरां दिलो खणी ईंदसि। मुला चयसि, भुलियो आहीं, तूं भुलियो आहीं वताया फ़कीर, अलाह पाक आलमुल ग़ैब आहे, हू सभु कुझु ॼाणे थो। मुंहिंजा मुला जे ईअं चवण ते वताए फ़कीर चयो त जेकॾहिं सभु कुझु ॼाणे थो त पोइ हुनखे उहो चओ, हुनखे बि चओ त इहो त सही आहे, पर पोइ लुचनि ऐं चोरनि खे त न लिकाए ऐं ॿुधाए त मुंहिंजो दिलो कंहिं खयो आहे ऐं उहो चोर किथे आहे, ऐं लुचनि खे न लिकाए। से मुंहिंजा वताए फ़कीर इहा ॻाल्हि ॿुधण ते मुला लाजवाब थी वियो ऐं मुला वटि पोइ को बि ख़ासि अहिड़ो जवाबु न बचियो जो वताए फ़कीर खे चवे, ऐं वताए फ़कीर दिलो खणी रवानो थी वियो। से मुंहिंजा उमेदु आहे त वताए फ़कीर जी हीअ ॻाल्हि किस्सो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जा किस्सा कहाणियूं ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं Facebook पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।